नाज़रीन बदीन खां ख़बर है जेका अवां ताईं पहुचण पिया। अल्ताफ़ मेमन की रिपोर्ट मुताबिक बदीन नेशनल प्रेस क्लब बदीन ते मुस्मात भागी पठान प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इल्ज़ाम हयो आहे त संदसि मुड़ुस कादिर बख्श की मिल्कियत ते कब्ज़ो ऐं फ़िराड कयो वियो आहे। हुन ॿुधायो त संदसि मुड़ुस जी 13 एकड़ 16 घंटा ज़रई ज़मीन देह दरमाणी में वाक़ई आहे, जंहिंजो कूड़ो खातो ठाराए संदन हक़ ते धाड़ो हयो वियो आहे। मुस्मात भागी पठान मूजिब संदसि मुड़ुस उहा ज़मीन कॾहिं भी विकिरो नाहे कई, पर अब्दुल रहमान पठान जाली दस्तावेज़ तैयार कराए ज़मीन पंहिंजे नाले कराई आहे। प्रेस कॉन्फ्रेंस दौरान हुन वधिक चयो त हू केतिराई भेरा राज भाग ऐं लाॻापियल अख़्तियारनि वटि दांह ॾेई चुका आहिनि, पर अञा ताईं खेनि इंसाफ़ नाहे मिलियो। हिन वसवारनि अख़्तियारनि ऐं आला इदारनि खे अपील कई आहे त मामले जो नोटिस वठी साणुसि इंसाफ़ कयो वञे ऐं मुबैना फ़िराड में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे।